जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के घुरणो पाण ई तो चवे रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन तग़फिर लना वतरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। समझ में अचे थी या न जवाब ॾियो। अॼु अल्लाह जे क़ुरान के शौक़ सां ॿुधण था चाहियो या किसो खणा जल्दी ॿुधायो। अल्लाह जो क़ुरान ॿुधण था चाहियो त पोइ दिलि खोले वेहो अल्लाह जे क़ुरान खे ॿुध। सुणे आदम अलैहिस्सलाम दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला हीअं बि थियो हीअं बि थियो हीअं बि थियो मौला मुआफ़ कर। पर जॾहिं हज़रत मूसा कलीम घणो तवील नथो अञा तमामु अंबिया जूं दुआऊं नथो पढ़ा हज़रत मूसा जो वारो आयो चवे तो रब्बि इश्रह ली सदरी ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे सीने खे खोल। सुनो मूसा चवे मौला मुझे सीने के खोल। पर जॾहिं मुझे महबूब जो वारो अचे रब पाण ई चवे अलम नशरह लक सदरक ओ मुझा मुस्तफा ओ मुझा महबूबा तुझे रब तुझे सीने के केॾो कुशादो फरमायो। बहरहाल मुझा दोस्त वधक ते तुझे कलाकार जी अॼु हैसियत ई कान रहंदी छो त रब जो क़ुरान वॾो आहे। इंशाअल्लाह ताला अज तो सा हली हली तो के थकाणो आ ए वो भी रब जे कुरान बुधाइणो आ। सोने मूसा कलीमुल्लाह जो रब इश्रह ली सुभान अल्लाह। स्पीड पूरी आ या थोड़ा नंबर हिट है सही है स्पीड पूरी है या अन्य थोड़ो स्पीड के पैर रखो भली सही भली 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 पूरी आ समझ में अचे थी पक्की गाल आ। हाँ समझ में छो नहीं दी समझ में ईंदी छो उन्हनि खे ईंदी आ जेके वेठा फर्श पे हूंदा आहिनि दिल कुंडी लगी वई जॾहिं न कुंडी लगी वेंदी आ बल्ब ॿरी वेंदो आ त पोइ हू त रहंदी कान्हे। तार में कुंडी लगंदी घर में बल्ब ॿरंदो इश्क जी कुंडी लगंदी दिल में बल्ब ॿरंदो घर में बल्ब ॿरंदो त फर्श नज़र ईंदो दिल में बल्ब ॿरंदो त अर्श नज़र ईंदो अहिड़ो नज़र ईंदो जो वेठो लकी शाह सदर जे दरबार ते है सीनो तुंहिंजो मदीनो बणिजी। अल्लाह जे सोहणे नबी मूसा कलीमुल्लाह दुआ घुरी और रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हाणे एस्ते माना न तो कया अगते तो चवा अल्लाह के तो चवे वजअली मौला मुखे दे पूरे तो रब खा मौला मुखे दे। अल्लाह चवे तो छा दे वज़ीरा मौला हिकड़ो वज़ीर दे। अल्लाह जो नबी घुरी रहियो आ मूसा कलीमुल्लाह घुरी रहियो आ मौला मुखे वज़ीर दे। अल्लाह पुछेस तो किथों जे जेथो मिन अहली मुझे घर मां दे मुझे घर मां दे वज़ीर दे भी मुझे घर मां। रब तो चवेस भला जॾहिं वज़ीर भी पंहिंजे मर्ज़ीअ सां तो घुरे घर जो इंतखाब भी कयो थे भला नालो भी ॿुधाए त आर्डर ते दस्तखत मां रब करे छॾिया। सुणे मूसा कलीम अर्ज़ कयो हारून अखी मौला ओ मुझा मौला मुखे मुझो भा हारून वज़ीर करे दे। हज़रत मूसा दुआ घुरी मौला मुखे मुझो भा हारून वज़ीर करे दे। हज़रत मूसा केरा जो कोहे तूर ते कलाम करण वारो आ अच मुझे मदीने जे मीर ने मुझो मदीने जो मीर सुतो पयो आ। सुभान अल्लाह छा पयो आ जवाब
मज़ो त ॾिस मुसलमान, मज़ो त ॾिस। हज़रत मूसा जागी दुआ घुरे, मुस्तफ़ा निंड पियो हुजे, रब चए महबूब हीअं घुर त ॾे, हीअं घुर त ॾे, हीअं घुर त ॾे। इहो प्यार निहार, महबूब आराम में आ। अल्लाह फरमाए थो वकुल ओ मुंहिंजा मुस्तफ़ा जी मुंहिंजा करीम रब ज़रा अखियूं त खोल। हा मुंहिंजा मौला खोलियूं अथमि। हे बदमाश ॾिस चइनी पासनि खां बीठा आहिनि। हा मुंहिंजा मौला बीठा आहिनि, घात लॻायूं बीठा आहिनि। हा मुंहिंजा मौला बीठा आहिनि। मुंहिंजा मुस्तफ़ा हाणे मूंखां घुर। मौला छा घुरां? पाण थो चवे त घुर, ॿुधाए बि पाण थो त ही बि घुर, ही बि घुर। अदखिलनी मुदखल सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन। ओ मुझा करीम रब इन मक्के जे सरजमीन मां सलामतीअ सां मूंखे ॿाहिर मोकिल। ओ मुझा मौला वरी मदीने जे सरजमीन में मूंखे सलामतीअ सां पहुचा। इहो केरु दुआ घुरी रहियो आहे? चओ मदीने जो ताजदार कंहिंजे चवण ते जवाब ॾे। गला गला कंहिंजे चवण ते? जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा ईअं चई बस कयो, रब चयो महबूब अञा घुर। मौला छा घुरां, कीअं घुरां? अल्लाह फरमाए गुरु वजअली, मौला मूंखे दे, मौला मूंखे दे। मूसा कलीमुल्लाह पंहिंजे तरफ़ां घुरियो, मुंहिंजो मुस्तफ़ा रब जे तरफ़ां खां थो घुरे। वजअली, मौला मूंखे दे। मिलदुनक, रब चयो काथों ॾेई? मुंहिंजे मुस्तफ़ा ईअं कोन चयो मौला मुंहिंजे घर मों ॾे। रब जे क़ुरान ॾे गौर कजां। ओ लकी शाह सदर वारा सुणे, मूसा कलीमुल्लाह चयो मिन अहली, मौला मुंहिंजे घर मों ॾे। मुंहिंजे मुस्तफ़ा चयो मिलदुनक, मौला पंहिंजे तरफ़ां ॾे। हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो मौला, मौला मूंखे दे, वज़ीर ॾे, मुंहिंजे घर मां ॾे। मुंहिंजे मुस्तफ़ा चयो मौला ॾे। रब चयो काथों ॾियां? चए थो मुंहिंजा मौला वजअली मिलदुनक, मौला पंहिंजे तरफ़ खां ॾे। रब चयो त केरु ॾे? चवे थो सुल्तानन नसीरा। महबूब मुखा घुर ऐं ईअं चओ मौला पंहिंजे तरफ़ खां ॾे त काइनात खे ख़बर पवे, काइनात खे ख़बर पवे। अबू बकर उमर उस्मान खे यार बनाइण वारो मुस्तफ़ा, पर सुणे अलीअ खे मददगार बनाइण वारो मुंहिंजो ख़ुदा। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जबान है। अल्लाह फरमाया वजअली मिल्लतुक सुल्तानन नसीरा। वजीर न मौला दे, सुल्तान बादशाह दे, सुल्तान दे, बादशाह दे, नसीरा मददगार दे। जेडी मल निगाह था विझूं हिजरत वारी रात ते वाकई रब बदना हिकड़ो उहो बादशाह रब ॾिनो जेके मुझे मुस्तफ़ा पंहिंजे बिस्तरे ते आरामी फरमायो। ॿियो उहो मददगार मुझे रब ॾिनो जेको मुझे मुस्तफ़ा के कुल्हड़न ते खणी गार जे चोटीअ ते पहुचंदो आ, नरगी गार जे चोटीअ ते पहुचंदो आ। जरा तवज्जो कर, कसम थी तोखे पैदा कंदड़ रब जो हिते सुन्नी शिए जी ॻाल्हि कोन्हे, रब जे क़ुरान जी हक़ीक़त जी ॻाल्हि आ। जेॾी महिल मदीने जो ताजदार गार जे चोटीअ ते पहुतो आ, अबू बकर सिद्दीक़ तो चवे मुंहिंजा महबूब कुझु घड़ियूं तरसो, पहिरीं मां वञा, पहिरीं मां वञा, वञी गार साफ़ करे अचां, भितर भितर कढी अचां। मुसीबत का तकलीफ़ हुजे, आशिक दीवानो आ, चवे तो का बि तकलीफ़ अचे त मूंखे अचे, मुंहिंजे महबूब जो वार विंगो न थिए। मां तोखां थो पुछां, जेकर सच चवीं त आशिकनि ईअं चई छॾियो त मुंहिंजो मुस्तफ़ा ईंदो उते आ जिते पहिरीं अबू बकर अची सफ़ाई करे वेंदो आ।
याद रखी छड़ जा अबू बकर गार में सफाई कई मदीने जो ताजदार आयो तो के खुदा जो कसम दई थो चवा गार में मुस्तफा सा अबू बकर का सवाबियो केरा चो केर नाहे वो जवाब दे रब कुरान में फरमायो इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना जो कुरान खोल अल्लाह जी ज़ात बाबरकात अबू बकर सिद्दीक के मुझे मुस्तफा जो यार सजो मां मोटी चा मुझा दोस्त अजीज हैदर करार जे ज़ात जे मथा हैदर करार मददगार बनाए कह दिनो जवाब दे गला गला कह दिनो आई मददगार भी केड़ो खबर है सुना अली छा नालो वरतो सुना अली कौन अचे कौन अचे अली के तू सुञाणी कोन अली जी ख़बर ही कान थई त अली छा है मुझा दोस्त अजीज जन तो के सोने अली जी ख़बर पई वने त झर जंग में भी अली अली कदो वथी छो त अली हुआ जंहिंजे चेहरे दे दिसण भी इबादत अली हुआ जंहिंजो गालियूं करण भी गला गला अली हुआ जंहिंजो जिक्र करण इबादत अली हुआ जंहिंजे चेहरे दे दिसण इबादत अली हुआ जेको मोमिन ऐं मुनाफिक जी पहचान सुभान अल्लाह गला गला अली केरा जेको मोमिन मुनाफिक गला गला अली केरा ये को न कुछ पक थी वे शेरो शायरी खपे मुनाफिक आर मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा जो अली मौला अली मौला सब नारा जो अली मौला अली मौला अजीजा ने मन समझी तो के थोड़ी शेरो शायरी खपे जो मुंह का तो थोड़ो शेरो शायरी जी हले अदा कान दी ई गाल है तो थोड़ो शेरो शायरी हले रब जो कुरान भी तो पढ़ा शेरो शायरी भी बुधाया तो दिल चवे पे रुगो रब जो कुरान पढ़ा एतरो कुरान जो पढ़ी बुधाया जो तमा के खबर पवे मुझे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जने पांजे सहाबा ला दुआ गुरी त खुदा छा कयो आले रसूल ला खुदा दुआ कहिड़ी घुरिया बदर जे सहाबा ला खुदा दुआ कहिड़ी घुरिया जेकने तुझी दिल चवे त निजो रब जो कुरान बुधाया जेकने तुझी दिल चवे त शेरो शायरी कया मां बिनी गालिन में तो सा बदल सुनो तो के करो मां अर्ज पे कयो मदीने जे ताजदार जे बिस्तरे ते केर चो सोनो अली अल मुर्तजा घात कंजिया चो दुश्मन जी गला गला घणा दुश्मन चो 40 गला गला घणा दुश्मन दोडा घणा थन चो 80 गला गला दोडा घणा थन चो 80 मुझो मुस्तफा उनन जे आलो लंघियो या कोन लंघियो जवाब दे लगियो जिस्म सा लंघियो गला गला जिस्म सा लंघियो या न लंघियो जवाब दे 80 जना बीठा हन मुझो मुस्तफा उनन जे आलो लंघी तो वने रब फरमायो हमार इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ मुझा मुस्तफा रुगी न हथड़े में यह जका पारड़ी जमीन जी लगला रुगी हथड़ो ही करण तुझो कम्मा नूर हुंदे नाबीन करण तुझे रब जो कम्मा मां तोखा तो पूछा अखिन का अंधा भी को न हुया अखियों भी सलामत हुयो नूर भी हुयो अखियों बूझल भी को न हुयो दिसी भी रहा हुया मुझे मुस्तफा अर्ज कयो मौला मुखे न दिसन छो त पली तहन रब चयो न दिसंदा
मुझे मुस्तफा चयो मौला न ॾिसन, रब चयो न ॾिसंदा। मुंहिंजो मुस्तफा अॻियां गुज़रियो, कंहिंजी नज़र कान पई, कंहिंजी नज़र कान पई। 40 ही बीठा रहा, मुंहिंजो मुस्तफा बींदो रहियो, अखियूं अखियुनि जहिड़ियूं नूर खां। कंहिं कयो चओ मुंहिंजे मौला, कंहिंजे करे कयो चओ मुंहिंजे मुस्तफा जे करे छो। मुंहिंजे मुस्तफा फरमायो मौला न ॾिसन को न ॾिठो त पोइ अॼु बि यादि रखी छॾिजां, मुंहिंजो मुस्तफा ग़ुलामनि वटि लियो पाईंदो आहे, ॾिसंदो उहो आहे जेके मुस्तफा पाण ॾेखारणु चाहींदो आहे। यार अॼु बि ईंदो आहे, यार अॼु बि ईंदो आहे। मर्ज़ीअ जो मालिक आहे, अल्लाह मुख्तारे कुल बनायो आहे। तुंहिंजे मुंहिंजे जलसे जी पाबंदी नाहे, तुंहिंजे मुंहिंजे घर जी पाबंदी नाहे। आशिक जो कम आहे सहन सिंगारण अर्ज़ करण, बाक़ी मर्ज़ी यार जी आहे। याद रखी छॾिजां, आशिक हुज्जत कोन कंदो, हुज्जती सो वॾो लानती हूंदो आहे। आशिक हुज्जत कोन कंदो आहे, आशिक जो कम सहन सिंगारींदो आहे, अंगण बुहारींदो आहे। जी शान में कदे इमाम हुसैन जी शान में, कदे महबूब जे मीलाद जो, कदे पीरन जे पीर जो महफिल सजाईंदो लगाईंदो। एक ॾींहुं ज़रूर थींदो महबूब मूं वटि महिमान थींदो, ऐं महबूब महिमान थींदो आहे, महबूब महिमान थींदो आहे। मगर अल्लाह ॾिसण उनखे थींदो आहे जो जेके महबूब पाण ॾेखारणु चाहींदो आहे। पोइ भले उहो अखियुनि खां नाबीन हुजे, छो त हिननि अखियुनि में ताक़त नाहे मुंहिंजे मुस्तफा जो दीदार करे सघनि। उहे अखियूं ॿियूं आहिनि, उहे कहिड़ियूं अखियूं आहिनि जो जेके उहे अंदर वारियूं अखियूं हूंदियूं आहिनि। अज़ीज़ान मन अलीयुल मुर्तज़ा सिरे खुदा जी गाल पे कयम मोटड़ो आहे, शेरे खुदा बिस्तरे ते आरामी भला मददगार बनाए कहे मोकिलियो, भला मददगार वारो वजअली मौला मुखे दे मिलतुक पंहिंजे दरबार मां दे मौला मुखे दे पंहिंजे दरबार मां केर दे सुल्तान नज़ीरा। मौला को बादशाह वॾी ताक़त वारो मददगार दे ॾिनो त रब पर सूरत कहिड़ीअ में आयो आहे जवाब दे ॾिनो त मौला सूरत कहिड़ी चओ अलीअ जी चओ ॾिनो मौला सूरत अलीअ जी में मदद घुरण वारो इमामुल अंबिया जवाब दे मदद घुरण वारो रहमतल लिल आलमीन मदद ॾियण वारो रब्बुल आलमीन मदद ॾेई रहियो आहे रहमतल लिल आलमीन मदद घुरी रहियो आहे जेको दरमियान में मददगार जे सूरत में आयो आहे केरा जो हसनैन जो बाबो केरा जवाब दे तो कीअं तो मौलाना साहब चवी त मदद घुरण जो हुआ मदद घुरण गुनाह हुआ मदद घुरण शिरक वरी कह ॿिए दफ़े मां पंहिंजे मंज़िल सां रवां दवा था उन शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जे लाइ बस हिकिड़ो दलील ॾेई हला जॾहिं जंगे उहद थी आहे कहिड़ी जंग गाला गाला जंगे उहद जो मकाम मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जा दीवाना मौजूद हन अजीजा ने मन जरा गौर कर हिकड़े मुझे मुस्तफा करीम जे सहाबी जी तलवार टुटी पई आहे छा टुटी आहे गाला गाला छा टुटी आहे तलवार टुटी आहे दरबार मुस्तफा में आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार टुटी पई आहे दुश्मन सां छा सा लड़ा मुझे मुस्तफा काठी खणी ॾेई फरमायो अचे वठ तलवार गाला गाला छा महबूब ॾिनो हाय सहाबा तहां जो इश्क मुझे मुस्तफा जे सहाबा जे इश्क ता खुदा जो कसम बच्चा बार कुर्बान करे छॾियो
ॾियण वारो मुस्तफ़ा ॾेई काठी रहियो आहे सहाबी क़बूल करे दुश्मन लाइ निकिरी पियो जीअं मैदान में पहुचंदो आहे सहाबीअ ॾिठो त काठी आहे छॾींदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ॾिनल काठी हथ में खणंदो आहे जीअं मैदान में पहुचंदो आहे उहा काठीअ खे रब तलवार बणाए छॾींदो आहे मुझे करीम मुस्तफ़ा जो गुलाम लड़दो आ लड़दे लड़दे शहीद थी वेंदो आ अमा घड़ी ईंदी आ जॾहिं सोणे अलीअ जे मथां इम्तिहान अची वेंदो आ शेरे ख़ुदा मुझे मुस्तफ़ा करीम जे ॿाहिरों ईअं फिरंदो आ तलवार हथ में जीअं काबे जो माण्हू तवाफ़ कंदा आहिनि मुंहिंजे महबूब खे का तकलीफ़ न अचे मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ न अचे उहा घड़ी ईंदी आ चइनी पासे दुश्मननि सां लड़ण वारो अली उनजी तलवार बि टुटी पवंदी आ पोइ ते मुहड़ करे चवंदो आ आका अलीअ जी तलवार टुटी पई आ मुंहिंजो मुस्तफ़ा अलीअ ॾे निहारे अर्श ॾे निहारे चवंदो ओ सुणा अली जेको मुंहिंजो सिपाही हुयो उनखे मूं तलवार ॾिनी तूं जंहिंजो सिपाही तलवार उहो पाण मुझे जो शेर तलवार तोखे पाण दीदो ला पता ना सिर्फ इल्ला अली जुल्फकार मुझा दोस्त अजीज मां थोड़ो अॻिते वधंदो हला इन करे अर्ज़ कम त मौला मददगार अली के बनाए मोकिलियो लेकिन मोकिलण वारो केरा जवाब दे उन दिल पर अली का कुछ सोहणा नी कदे निंड के चवे तो हा कयम कदे कये तो सुकून जी निंड उन रात कयम जदे मुस्तफा जे बिस्तरे ते आराम कयो सोहणा अली अली दुश्मन हुया ख़बर असी अखिन वारा हुया ख़बर इन खट ते सुतर जे जान जा घोरा हुया ख़बर सोना एतरन दुश्मनन जे हूंदे जान जे घोरन जे हूंदे आराम कयो अली चवे तो हा कयम कदे न कयो उन रात कयो हाने सवाल करण वारे सवाल कयो अग में आराम छो न कयो अज खुली आराम छो कयो मुझे शेरे खुदा फरमायो अग में मां अली इन आराम न कंदो हुयुसि त इबादत खां हिकिड़ो मिंट बि रुकिजी न वञे मतां यार जो पैगाम अची वञे मुंहिंजे शेर ख़ुदा सां प्यार करण वारा अली करण वारा अलीअ सां प्यार करण वारा मुंहिंजे शेर ख़ुदा जे इबादत ॾे निहार अम्मा बतूल सुहिणी जे इबादत ॾे निहार बचड़नि जी ख़िदमत कंदी आहे पंहिंजे घोट वर अली मुर्तज़ा जी ख़िदमत कंदी आहे चकी पंहिंजे पाक हथनि सां पाण पीहंदी आहे जेॾी महिल बांदी थींदी आहे जेॾी महिल बांदी थींदी आहे मुसलो विछाईंदी आहे सिर सजदे में रखंदी आहे फजर जी अज़ान बिलाल ॾींदो आहे अम्मा बतूल सिर मुबारक मथे खणी दुआ घुरंदी आहे ओ मुंहिंजा मौला कॾहिं राति वॾी थींदी जो तुंहिंजे मुस्तफ़ा जी सजदो करे ढो कंदी सरदारी ये कौन मिली है जन्नत की सरदारी मुफ्त में कौन मिली है अजीजाने मंजरा गौर कर अली मुर्तजा शेर खुदा फरमायो बिस्तरे ते आराम इन करे यकीन सा कयो जो मुझे मुस्तफा फरमायो अदा अली सुबह जो अमानत खणी मदीने अच जा सुभान अल्लाह मदीने अच जा अली मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइता तमा अली के ख़बर ज़ुबान मुस्तफा मा जेकी निकरंदो रब उनके कुन फयकून बनाए छॾींदो इहो ई सबब जो अहले सुन्नत जो अज भी अकीदो इहो इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह जो अकीदो भी इहो वो ज़ुबान जिनको सब कुंकी कुंजी कहे उसकी नाफिल हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफा जान दिल खोले तो पढ़ हमारे बस में दिल न खोले शम्मे बज़ में हिदायत पेला
मुझे सुने अलीयुल मुर्तजा शेर खुदा फरमायो इन करे सुकून जी निंद्र कयम जो मुझे महबूब मुस्तफा फरमायो अदा अली जी मुझा आका हे अमानतों फलाणन फलाणन जो सुबह जो मालिकन जे हवाले करे सिधो मदीने हलियो अच जा शेर खुदा फरमायो मदीने जमीर फरमायो मदीने हलियो अच जा मां अली के यकीन हो हाने इज़राइल में ताकत ही ना है जो अली जे जो अची सके मुझा दोस्त अजीज गाल मां गाल निकरंदी वे ॾाढो परे हलियो वयस तव्हांजे टाइम जो भी मुझा दोस्त अजीज साथ कोन तो रहे 1.5 कलाक पूरो थियण वारो मगर 1.5 कलाक में छडी तो मैं कोन तुझो छा ख्याल आ जल्दी अज 12 वजायूं से 1.5 कलाक नारे हैदरी जो ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में ओए दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में ओए दीवाना असहाबी पढ़ो न पर मुझे महबूब जा थई मस्ताना लगी तुझी तार जन के यूसुफ लए यार हुई हिकड़ी सुलेखा दीवानी यूसुफ लए यार हुई रुगो हिकड़ी सुलेखा दीवानी हे मुल्क सजो महबूबला मुल्क सजो महबूबला मलाइक भी मस्ताना लगी तुझे तारा जन के लगी त कदर पवई न त पुछ दिया वालियानो बच्चा की छदबाहन जान की कुर्बान कबिया अजीजा ने जान की दिबिया जान की कुर्बान कबिया जान कुर्बान कम सिखणो थी त आले रसूल जे दरड़े ते हलियो वञ सखा करण सिखणो थी त आले रसूल जे दरड़े ते हलियो वञ मुझा दोस्त अजीज ओ मुझा दोस्त अजीज बस मां इता छो न शुरू कया जेडी मतलब मुझे इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम के इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ात के दुश्मनन के रहण जी कोशिश कई गला गला मगर केराए थोड़ो त इशारे सा दिया पियो गला मगर केराए को न सग्या छो को न सग्या जो उन्हनि में हिम्मत ही कान हुई छो हिम्मत कान हुई छो हिम्मत कान हुई जो अञा रब जी रज़ा कान हुई छो रब जी रज़ा कान हुई जो इन करे जो मुस्तफा जी रज़ा कान हुई अल्लाह कायनात दुनिया चाहती है रज़ाए खुदा खुदा चाहता है रज़ाए मुस्तफा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे जमात आले सुन्नत उलमा आले सुन्नत मिस्री नाजो पछाड़े में हाजी मोहम्मद आजर बल्ला अबू बकर जेरा और अबू बकर का दोस्त हिते आया काजी अहमद का दोस्त आया था या मुशरे का दोस्त आया था माही ओठे बाप दोस्त आया था सेवन को दोस्त केड़ा दा नाला है किथो किथो कह जेला जो मुझे महबूब मुस्तफा जी बचड़न जो शान बुध जे लाया
तुझे भत जा बुख्या ना है न, तुझे भत जा बुख्या ना है न, पर मुझे महबूब जे बचड़न जो शान ॿुधण जे लाइ ऐं उहे दीवाना लकी शाह सदर जे दीवाननि खे ॾिसण आया आहिनि ऐं उन्हनि ख़ुशि नसीबनि खे ॾिसण आया आहिनि। यानी रमज़ान बचो ऐं मोहम्मद रफ़ीक बचो त उन्हनि मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो कीअं न सुहिणो जलसो सजायो। नगर नगर गली गली जो अली 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 अली, नगर नगर गली गली, नगर नगर गली गली, नगर नगर गली गली, नारे हैदरी, नारे हैदरी। एक दफो वरी ही नारो ॿुधायो, गली गली नगर नगर अबू बकर अबू गली गली नगर नगर अबू बकर अबू बकर। इमाम अली मकाम मैदाने करबला जे अंदर जो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 40 जो मौके वा करबला पे हलणो आ पहुची वियासीं करबला। तवज्जो कर स्पीड भी नॉर्मल हाने पहुंचे था मोटो स्पीड ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मैदान करबला जे अंदर इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेडी मल मैदान में आयो आ कहिड़ी सूरत में आयो आ जो यार जे सूरत में आयो आ दिस्तार कहजी पाए आयो आ जो नाने नबी पा गल गल हथ में तलवार कहजी आ जो बाबा मुर्तजा जी चेल सा जवानन वारो जेको संदरो बदबो आ कहजो आ जो अम्मा बतूल सोनी जी पाक चादरा मां तो खाधो पुछाओ मुसलमान खुदा जे वास्ते बुधा जे जे चेहरे ते सुने महबूब जी दिस्तार हुजे जे जे हथ में जुल्फकार हुजे मैदान करबला हुजे बुधाए हो केड़ो मां जो लाला जेको इन रब जे महबूब जे शीं जे बचड़े जो वार भी विंगो करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंमें ताक़त नाहे इहे कचर ऐं मूरीअ वांगुर मुंहिंजो दिलबर हुसैन इहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंडियूं लाहींदो थो वञे मुंडियूं लाहींदो थो अचे नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ यकदमि अॻिते हलां वफ़ा निहार ख़ुदा जो प्यार निहार महबूब जे बचड़नि त वफ़ा कई महबूब जे यारनि त वफ़ा कई महबूब जे ग़ुलामनि त वफ़ा कई पर उन पूरे काफ़िले में जेके जानवर हुया उन जानवरनि भी वफ़ा जी इंतहा करे छॾी पूरी दुनिया जे तारीख़ दाननि खे चैलेंज ॾे पूरी दुनिया जे मुअर्रिख़नि खे चई छॾे ओ दुनिया जे लिखण वारो ओ दुनिया जी तारीख़ लिखण वारो को हिकिड़ो त अहिड़ो जानवर ॾिसो जेको 4 ॾींहं जो उञारो भी हुजे बुखारो भी हुजे मगर न हुजे इहा का बि जगह काने इहा जगह आहे त मैदान करबला जी इमाम अली मकाम जॾहिं पंहिंजी उहा शमशीर तलवार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तलवार खणी जॾहिं मैदान में लथो चईनी पासनि खां हुकरा थी विया होॾे त निहारियो हिक ॿिए खे यज़ीदी चवण लॻा तान मलाल करण लॻा जवान त हिकिड़ो आहे पर कम त लखनि जो करे रहियो आहे अज़ीज़ाने मन सभिनी जे दिल ऐं दिमाग़ में सवाल पैदा थियण शुरू थी विया त हिन जवान खे केरु रोके निहारियो था तलवार ॾे त ॾिसण में तलवार पर निहारियो था त सिज ऐं चंड भी उन तलवार में चमकी रहिया आहिनि ॾिसूं था त ॾिसण में हिकिड़ी बाह मगर उन बाह ॾे जॾहिं गहराईअ में था निहारियो ईअं लॻे थो शेर ख़ुदा जी बाह मुबारक नज़र अची रही आहे अज़ीज़ाने मन केतिरियूं हुननि पाण में सलाहूं कयूं मगर हिक न बीठी हिक ॿिए खे चयूं ख़बर इमाम हुसैन खे कीअं बीहारियो चयूं जेके अली अकबर जी जवानी बिहारे न सघी उनखे यज़ीदी जो तव्हां छा बिहारे सघंदो अल्लाह 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 जेके सुणे कासिम घोट जी जवानी बिहारे न सघी
उनखे यज़ीदियो तव्हां छा बीहारे सघंदो जेके मासूम सकीना जा लुड़क बीहारे न सघिया उनखे तव्हां कीअं बीहारे सघंदो जेके मासूम अली असगर जी उहा 6 महीननि जी मासूमियत कमज़ोर न करे सघी उन सुणे हुसैन खे कमज़ोर कीअं कंदो जॾहिं ॾिठो त ॻाल्हि जाई आहे मुस्लमान गौर सां ॿुधजां उन सभिनी सलाह कई त महबूब जे शेर जे बचड़े खे अल्लाह जे शेर जे बचड़े खे हिकिड़ी शइ रोके सघे थी कहिड़ी चयूं देर न कयो चइनी तरफ़नि खां अज़ान जो आवाज़ चओ अॼु हुसैन जी तलवार बीहंदी त रुॻी रब जे निमाज़ ला बीही सघे थी जॾहिं यज़ीद ने पाण में इहा सलाह करे अज़ीज़ान मन चइनी तरफ़नि खां अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मुझे बेनियाज़ रब जे वदाई जो ऐलान शुरू कयो मुझे दिलबर हुसैन हिकड़ी निगाह मथे कई हिकड़ी निगाह मथे कई हिकड़ी निगाह मदीने दे कई टी निगाह पांजे खीमन दे करे मुझे सुणे हुसैन पांजी तलवार में आन दे विधी ओ कलमे वारा मुसलमान ओ कलमे वारा मुसलमान ओ मुझे दिलबर हुसैन सा प्यार करण वारा हाय हाय जरा तो के अंदाजो भी कोने को तो मुझे दिलबर हुसैन जे आलो उहा घड़ी केडी न अजीब होंदी केडी न अजीब होंदी जेडी मन मियान तलवार मियान में होंदी मुझे दिलबर हुसैन अज़ान जी इज्जत कईया यजीद ने चैनी तरफ नखा तीरन ऐं बारन जी बरसात कईया हाने तोखा तो पुछा थोड़ो गौर कजा मुकर्ररन जे खिदमत में अर्जा जेडी मन इहो जुमलो चवंदा हन त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुर्तजिज़ घोड़े ता मुंहिंजो हुसैन हेठ किरी पियो आहे खबरदार थी जा मुझे मुस्तफा पंहिंजे बचड़े हुसैन खे किरण न ॾिनो सजदे के टिन जे एवज़ 72 भेरा ताईं लंबो करे छॾियो आहे जेको अल्लाह जे निमाज़ जे दौरान भी सुणे हुसैन जो किरण क़बूल नथो करे उत मैदान करबला में किरण क़बूल कीअं कंदो याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो मुर्तजिज़ घोड़ो जेको मुंहिंजे सुणे हुसैन जो यार मुझे सुने हुसैन जो वफादार जेडी मल इमाम अली मकाम पांजो जिस्म मुबारक ढरो कन था उन घोड़े पांजो बई टंगू अगियो जमीन में अंदर धुसियो पोयूं धुसियो पान के आस्ते आस्ते पासीरो कयो मुझो दिल पर हुसैन जमीन ते कोन आयो आ मुझो सुनो हुसैन तीरन ऐं नेसन जे मथा नेज़ा ऐं तीर ज़मीन जे मथा आया हने इन हाल में भी शिमरा पली तो मस्त था खंजर के वार में मेरा हुसैन मस्त था दीदार यार मकाम उन वक्त भी छा कयो जवाब ने कसम ते पैदा कदर रब जो न तीरन जी परवाह न नेसन जी परवाह सब परवाहूं साका लागे उन वक्त भी मुझे हुसैन पाक पांजी पेशानी सजदे में रखी चयो सुभान रब्बियल आला
ओ मुसलमान सजदे खां दूर रहण वारा जे सजदे खां दूर रही थो त अली अली कर जो तोखे हक़ ई कोन्हे को जे सजदे खां दूर थो रही त मुंहिंजे हुसैन जो नालो वठण जो तोखे हक़ ई कोन्हे को छो त मुंहिंजे सुहिणे अलीअ जी मुंहिंजे सुहिणे अलीअ जी रुॻी निमाज़ कज़ा थी आ उहा बि यार जे करे उन जे अखियुनि में लुड़क आया मुझे मुस्तफा दुआ घुरी रब सुणे अली अला सिज के मोटायो आ मुझे अली नमाज कज़ा न पर अदा कई आ मुझो अली नमाज कज़ा करण ला तयार कोन्हे ऐं तू वरी नमाज पढ़ण ला तयार नहीं ॿुधाए त तू अली जो कीअं थो थी सघे अली तुंहिंजो कीअं थो थी सघे हे मुंहिंजी फतवा नाहे मां तुंहिंजे दिल जो आवाज़ तो पुछां तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जे ज़ात जो कसम थो ॾियां जहिड़े बि मर्तबे फिक्र सां तुंहिंजो तालुक आहे मूंखे जवाब ॾे जंहिंसां प्यार हूंदो आहे उनजी हर अदा सां प्यार हूंदो आहे या कोन हूंदो आहे जवाब ॾे तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम ॾिनो अथमि ईमानदारीअ सां ॿुधाए ईद जे ॾींहुं ॾिसंदो आहे हिकिड़ो छोकिरो ठोड़ो ॻोठ जा 10 ॿिया बि ठोड़ा वता सां ख़ैर आहे जे मुंहिंजे यार ठोड़ कराई आहे मूं बि ठोड़ कराई आहे अड़े बा ईद जो मौक़ो जे ईद सां मुंहिंजो छा जंहिंमें मुंहिंजो यार राज़ी मां उन में राज़ी ओ मुसलमान हे दुनिया जो छिछोरो छोरो पंहिंजे यार खे राज़ी करण लाइ ईद जी परवाह नथो करे यार जे करे वठो ई कूड़ाए थो छॾे छा तूं उन जे क़रीब वफ़ा कोन थो रखी जो मुंहिंजे सोणे अलीअ जे प्यार जे करे निमाज़ सां तूं प्यार करी मुंहिंजे सोणे हुसैन जे प्यार जे करे निमाज़ सां तूं प्यार करी जेकॾहिं सोणे अली ऐं हुसैन सां तुंहिंजो प्यार आहे त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजे ज़िंदगीअ जो निमाज़ सींगार आहे इमाम अली मक़ाम सजदे में दुश्मन ही गाल गौर सां ॿुधजां ऐलान थियल हो यज़ीद जो जेको सोणे हुसैन जो सिर मुबारक आणींदो इनाम गला गला इनाम उनखे मिलंदो जॾहिं इमाम अली मक़ाम सजदे में आया डोड़ंदा त खोड़ आया खोल दुनिया जी तारीख़ डोड़ंदा त खोड़ आया तीर खणी आया खंजर खणी आया तलवारूं खणी आया पर जीअं मुंहिंजे हुसैन जे वेझो अचनि टपो ॾेई भॼी रड़ियूं करे मोटनि छो पिया मोटो तारीख़ दाननि खां पुछो उन्हनि चयो जीअं क़रीब पिया थियो इएं बिजलीअ जी शाट पई लॻे जो इएं फुटनि ताईं पोइते किरी पिया पऊं राज़ कहिड़ो हुयो ज़रा गौर कर मुझे मुस्तफा करीम पंहिंजे बचड़े हुसैन खे फरमायो ओ मुझा बचड़ा हुसैन जी मुझा आका मुझा बचड़ा ओ बद शख्स जेको तुंहिंजो तन धड़का धार कंदो उन बद जूं निशानियूं मां मुस्तफा तोखे ॿुधायां थो उन जे सीने ते चिठीअ जा दाग हूंदा छा जा दाग हूंदा जवाब ॾे उन जे सीने ते दाग हूंदा जॾहिं मुंहिंजे मुस्तफा करीम निशानियूं बि ॿुधाए छॾियूं त ॿियो कीअं पियो अची सघे ईंदा विया किरंदा विया ईंदा विया किरंदा विया जेॾी महिल उहो ओरिजिनल बदबख्त आयो आहे जंहिंजो नालो गाला गाला जंहिंजो नालो शिमिर दिल जोशन जीअं उहो शिमिरो आयो मुंहिंजे हुसैन फरमायो ओ भाड़िया ज़रा बटण त खोल ओ पलीता ज़रा बटण त खोल निहारे चवे तो सुहिणा हुसैन हिन टाइम ते बि बटण हा बटण खोलियां मुझे महबूब फरमायो त सच्चा पर हिननि अखियुनि सां ॾिसी करे चवां त सदक़त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पलीत जो बटण खोलियो चिठीअ जा निशान दाग सीने ते मुंहिंजे हुसैन फरमायो हाणे जीअं बड़ई तीअं कर मुंहिंजे मुस्तफा सच फरमायो
मां तो खां तो पुछां जीअं मुस्तफ़ा फरमायो रब इए कयो या कोन कयो जवाब ॾे इए कयो या कोन कयो हिकिड़े मिंट जे लाइ हिते मां बीही रहां ईमानदारी सां मूंखे जवाब ॾे मैदान करबला में अम्मा बतूल हुई या कान हुई जवाब ॾे चुप छो था थियो अली हुयो या कोन हुयो मदीने जो साईं हुयो या कोन हुयो तोखे यकीन कोन थो अचे अच त पहिरीं मदीने जे मीर खां तोखे पुछी ॾियां त होॾा अम्मा उम्मे सलमा आराम में आ उनखे ख्वाब ॾेखारण वारो केरु आहे ख्वाब में दीदार कराइण वारो केरु आहे शहीद क़त्ल हुसैन आनफा ये पाक जुमला चवण वारो केरु आहे त मां हींअर क़त्ल गाहे हुसैन मां आयो हा केरु आहे चो मुंहिंजो मदीने जो ताजदार आहे मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा उम्मे सलमा खे ॿुधाए तो असांखे पैगाम ॾिनो त मां मुस्तफ़ा मौजूद सोने अलीअ खे ऐं सोने अम्मा बतूल साइण जे लाइ चओ त दलील ॾे त मुंहिंजा दोस्त हेॾो हदीस जो दलील ॾिनो मई हाणे सिधो फिट ते वठी लतीफ़ जो दलील लतीफ़ सरकार फरमायो कुकरा करबला जा अल्लाह मादर ते मिड़िया कुकरा करबला जा मादर ते मिड़िया गलन रत पुड़ा मुझे अलिय थे उघिया मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे मिड़ई माफ कयास कहिड़ा मिड़ई माफ कयास जो जन के रब अगे ही सुञा तो तही क़यामत ताईं मुझे महबूब जे बचड़न जा दीवाना हूंदा या मुशोरे मां टुटंदा अकरो शरीफ मां टुटंदा बकन मां निकरंदा काज़ी अहमद मां निकरंदा सेवण मां निकरंदा कच्चे निपूर गोठ माही खाना ओठे मां निकरंदा अल्लाह किथों किथों निकरंदा कहजे ला मुझे मुस्तफा जे बचड़न जो शान सुभान अल्लाह आखिरी गाल जे तरफ पियो वधा जो त तुंहिंजा ॿार बि चवनि था फ़कीर हाणे हथनि मां था वञूं अल्लाह 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 मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेशक दोस्तनि जी फरमाइश कंदे लेकिन हिकिड़ी ॻाल्हि करे मां हलां जॾहिं काफ़िलो कूफे खां अॻिते किरास थियो आहे काथे हलियो आहे कूफे खां अॻिते किरास थियो आहे काफ़िले जे अंदर इमाम ज़ैनुल आबिदीन सुहिणो अॻियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन ॾाचड़ीअ ते सवार जंहिंजी पुठीअ ते कुझु बि रखियल ख़ुदा जे वास्ते हिकिड़े मिंट लाइ अंदाज़ो त लॻा त उहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा बचड़ा जिन जा हिंदोरा लोॾण लाइ केरु ईंदो आहे ॻाल्हि त कर जिन जा हिंदोरा जिब्राइल पियो लोॾे लतीफ़ सरकार केॾी न इन मंज़र कशी करे चयो दोस्त को हाय दातुला दोस्त को हाय दातुला अल्लाह तो मुँह बमाराए हासन खलीलन के तो सत्यों सहाय अल्लाह समद पे न्याज सा करे जा चाहे पर उन्हीं मज आगे का उन्हीं गाल असरार जी दुनिया त ॾिसी रही आहे
उठ जे उघाड़ी पुठन ते सवार मगर हिकड़ी गाल कया तो ताकत दे निहार दुनिया थी दिसे त उठ जे उघाड़न पुठन ते सवार मुझे सुने ज़ैन लाबिदीन जे ताकत दे निहार अॻियां हिकड़ी यहूदी औरत जेके अल्लाह पुटड़ो हिकड़ो ॾिनो ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में मुंहिंजा तमाम असर न थियो कन रस्ते जे करीब उन जो घरड़ो जेॾी महिल काफ़िले जो आवाज़ महसूस कई न्याणी चवे थी अम्मा जी मुंहिंजी बचड़ी भाउ अल्लाह हिकड़ो ॾिनो ओ मुंहिंजी जीजा काफ़िले में हकीम हूंदा आहिनि काफ़िले में डॉक्टर हूंदा आहिनि काफ़िलो अची रहियो आहे डोड़ंदी वञ मन को हकीम हुजे मन का सुती फ़क़ी ॾे मुंहिंजे भाउ जी ज़िंदगी बची पवे दिया मौत ऐं ज़िंदगीअ जे कशमकश में जी जल अमड़ जॾहिं छॾे निकिरंदी उन अमड़ जे अंदर मां छा गुज़रंदो ज़िदी काफ़िलो अची रहियो काफ़िले जो बेसब्रीअ सां इंतज़ार करे रही जीअं काफ़िलो वेठो आयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पलीत हुजर के केड़ी खबर तक है जो काफिलो केर हियन पुछे थी काफिलो चवन था पागन जो काफिलो ओहा यहूदन औरत थी चवे मुझो इन गाल सा वास्तो कोने मुझो बचड़ो बीमार को हकीम त बुधायो उन पलीतन तानो तुन को हणदे मुझे सोने बीमार ज़ैनुल आबिदीन दे इशारो करे चयो यो हिकड़ो हकीम न्याणी डोड़दी आई अचे कदमन के चुमियूं ॾियण शुरू थी करे ओ हकीम खुदा जे वास्ते मूंखे पुटड़ो रब हिकड़ो ॾिनो जेको ज़िंदगी मौत जे कशमकश में का दवा ॾे त मुंहिंजो बचड़ो चाक थी पवे इमाम ज़ैन लाबिदीन फरमायो इन पलीतन खां इजाज़त वठ त मां हलण लाइ बि तयार हां त दवा ॾियण लाइ बि तयार हां हथन में हथ कड़ियूं पैरन में डंडा बेड़ियूं लेकिन तालुक निहार उन करीम रब सां खुदा जो कसम जे करे इमाम ज़ैनुल आबिदीन जी करबला खां बाद मदीने वाली जिंदगी ते हिकड़ी निगाह विझी त तुंहिंजा छिरक निकिरी वञनि इमाम ज़ैनुल आबिदीन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ केतिरो पावरफुल केतिरो ताक़तवर पतो इजाज़त को नथो ॾे जो मां सुणे ज़ैनुल आबिदीन जे राज़ खे खोलिया बस मां इहा हिकड़ी ॻाल्हि करे बस कया तो जा 12 ज़ोरीअ वॼी वेंदा इमाम ज़ैनुल आबिदीन जे कदम चुमी करे डोड़ंदी चवे थी मूं हकीम खे राज़ी कयो ओहो चवे थो इजाज़त वठ उन्हनि ॾिठो त सोनो ज़ैनुल आबिदीन वञे थो चए माई परे थी हींअर असां वटि टाइम कोन्हे पक थी वियसि त ही लालची हथ बक थी वियसि त लालची हल चई भला मिंट लॻंदा पैसा केतिरा वठंदो फर्ज़ कयो हुननि 1000 घुरियो हुन 5 कढी ॾिना छो त मां हूंदी मां हूंदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन पलीतन जेके दौलत जा घोरा हुया पैसनि ते सौदो कयो उहा वीचारी यहूदियाणी डोड़दी आई अॼु मुंहिंजे सोने हुसैन जो बचड़ो हथनि में हथ कड़ियो पेरनि में डंडा बेड़ियो पंहिंजे सवारीअ तां कीअं लथो हूंदो अल्लाह कुरान जी आयत पढ़ा कुरान जी आयत पढ़ा के खबर पवे सुभान अल्लाह तो के खबर पवे त सब्र जो मकाम छाहे तो के खबर पवे त सब्र जो राज छाहे जॾहिं बदर जी जंग लगी कहिड़ी जंग लगी गाला गाला कहिड़ी जंग इस्लाम जी पहिरी जंग उन जंग में लड़न वारा केर जो मुझे मुस्तफा जा गुलाम जवाब दे केर लड़न वारा मुस्तफा जा गुलाम करबला में केर जो मुझे मुस्तफा जे कुल्हड़न जा सवार
जरा गौर कर मुसलमान सहाबी के चेबो आहे जेको मुझे मुस्तफा जे पोया पोया हलंदो आहे मुझे मुस्तफा करीम जे अॻियां कोन ईंदो आहे महबूब जे पोया हलंदो आहे जान भी कुर्बान कंदो आहे बच्चा भी कुर्बान कंदो आहे चो त आले रसूल के चेबो आहे चो जेको मुझे मुस्तफा जे पाक सवारी कंदो अंदाज़ो लगा वो खुद फैसलो करत वधीक प्यारा कुल्हड़न वारा होंदा या गुलाम होंदा पंहिंजे हाम ते हथ रखी जवाब ॾे हिक हिक सहाबीअ जे नाम तां कुर्बान अबू बकर जी सदाकत तां कुर्बान सुणे उमर जे अदालत तां कुर्बान सुणे उस्मान जे मुंहिंजा दोस्त जी हयादारीअ तां कुर्बान शेर खुदा जे शुजात तां कुर्बान उन्हनि जो प्यार केतिरो आहे हाणे खिड़ी आयो हा त मूंखे ॻाल्हि करण ॾे मदीने तय्यबा खां ॿाहिरो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाहिरी हयात तय्यबा खां बाद में अमीर मुर्तज़ा सां गॾु इमाम हसन पाक अची रहियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 7 साल जे करीब करीब उम्र थी चुकी आहे सुणे अबू बकर सिद्दीक़ जीअं जो ॾिठो 7 सालनि जो नंढड़ो नाहे पर देर नथो करे भाकुर पाए खड़े बीठो गॾड़नि ते चुमियूं भी दे थो गॾु केरा जो सुहिणो अली निहारे अबू बकर सिद्दीक़ चयो ओ सुहिणा हसन जॾहिं तुंहिंजे चेहरे ॾे थो ॾिसां त सुहिणे अलीअ जहिड़ो चहिरो नाहे पर तुंहिंजो चहिरो त मुंहिंजे इमामुल अंबिया जहिड़ो रब बनायो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबू बकर सिद्दीक़ चई चुमंदो आहे छो त न गलड़नि ते मुंहिंजे मुस्तफा चुमियो आहे खुदा जो कसम तोखे ख़बर कोन्हे का अबू हुरैरा जहिड़ो सहाबी पंहिंजो पटको लाहींदो आहे मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन जे पेरनि जी मिटी उघंदो आहे जॾहिं इमाम हुसैन चवंदो आहे त तूं त मुंहिंजे आका जो प्यारो पुराणो सहाबी आहे छा थो करे रोई चवंदो आहे सुहिणा इन कदम कुर्बान वञा जेके मुझे मुस्तफा जे कुल्हनि ते सवारी करे चुका मुझे मुस्तफा जे बचड़नि जो शान सहाबा खां पुछ चवी वठां त मूंखे वधण दे मिंटनि जी परवाह नाहे जॾहिं सुणो अमीर मुमिनीन उमर फारूक वक़्त जो हाकिम थियो आहे त जेके बदरी सहाबी हुया जेके मुहाजिरीन हुया उन्हनि जो वज़ीफो घणो हुयो बाद में फतह मक्का खां बाद वारनि जो वज़ीफो थोरो हुयो पर जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुणो उमर फारूक ॾेई रहियो आहे जीअं बकरी सहाबा खे 500 दरहम ॾेई रहियो आहे इमाम हसन ऐं हुसैन खे 500 दरहम दीनार ॾेई रहियो आहे मुंहिंजे अब सुणे अबू उमर फारूक जो वॾो पुटड़ो अर्ज़ थो करे ओ मुंहिंजा बाबा इमाम हसन ऐं हुसैन त नंढा आहिनि बकरी सहाबा खां बाद में मूं हेॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं मूं हेॾियूं चङियूं लड़ियूं महबूब जे दौरे महबूब जे हयात तय्यबा में महबूबन सां गॾु लड़ियो बाबा मूंखे एतिरो वज़ीफो नथो मिले सुणे उमर फारूक जो पुट खे जवाब ॿुध निहारे फरमाए तूं ओ मुंहिंजा पुट ॾे ख़बर इमाम हसन हुसैन जहिड़ी अम्मा कंहिंजी अम्मा आहे इमाम हसन हुसैन जे बाबे जहिड़ो कंहिंजो बाबो आहे इमाम हसन हुसैन जे नाने जहिड़ो कंहिंजो नानो आहे बचड़ो ख़ामोश पाण फरमायो जे अपी जहिड़ो कंहिंजो अबो नाहे जे अम्मा जहिड़ी कंहिंजी अम्मा नाहे जे नाने जहिड़ो कंहिंजो नानो नाहे त उन सां रीस करण लाइ बि कोई मां जो लाल ॼाओ ई नाहे तुंहिंजे मुस्तफा करीम जे सहाबा जो प्यार निहार मां अर्ज़ पे कयो वक्त तुंहिंजो ज़ोरीअ ते हलियो रब जो क़ुरान ॿुध मुंहिंजे मुस्तफा दुआ घुरी सुभान अल्लाह महबूब महबूब गाना गाना पक्का थी थकी जा सुभान अल्लाह नारे तकबीर लकी शाह सदर ते रहण शुरू थियो समूह तव्हांजो जज़्बो जोश ॾिठो हो अथनि मां पिया निकिरो हाणे त ॻाल्हायां थो को बि चओ मूं तव्हांखे पहिरीं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जमात सुन्नत
मोहम्मद रफीक बच्चो इमाम रमजान बच्चो का बेटा माशाअल्लाह यो बकाते हो अल्लाह उनके सलामत रखे तवज्जो कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूं पहिरीं तव्हांखे जुमिलो चयो त क़ुरान पढ़ी पढ़ी त ईंदो मां ॻाल्हि सची थी क़बूलियो मस्जिद में वेठा हो हिते ठगी न ॻाल्हि सची आहे थक थियो आहे न हिते खे होरे खणी चयो ॻाल्हि साईं जाई सच चे यार रुसे त रुसण दे फणीअ ॾींदे वार खुसे त शान कर बलवारन जो तबदी अज अखड़िल आप वहायो के दसूर ऐं सखे थियो सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो ओ के दसूर ऐं सखे थियो सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो चौहु अल्लाह दुला मदीने पारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ ऐ हुई अल्लाह दुला मदीने पारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छड़े बचड़ो अज शहर मदीनो छड़े बचड़ में वञिड़ा पट खे तवसायो के दसूर ऐं सखे थियो सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो करे ततल पीवारी हुजे ढुक पाणी लागू प्यासा हुजने अब कौसर जा अब कौसर जा जे मालिक अजु कैद किस्मत तंखे करायो के दसूर ऐं सख्तियो सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो कुरान जी आयत हिकड़ी पढ़ण दे बस वधीक नथो पढ़ा जॾहिं बदर जे मैदान जी ॻाल्हि ईंदी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जा हथड़ा खजंदा आहिनि जॾहिं करबला जी ॻाल्हि ईंदी आहे तॾहिं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जा हथड़ा खजंदा हथड़ा त खजंदा मगर गुलामन जे लाइ दुआ बि ॿुध ऐं बचड़न लाइ दुआ बि ॿुध मुझे मदीने जे मीर रब खे अर्ज़ कयो मौला पहिरीं जंगा मुंहिंजा थोरा थई मुंहिंजा थोरा थई मां चवंदी आहे मुंहिंजा नंढड़ा आहिनि पीउ चवंदो आहे मुंहिंजा थोरा आहिनि अॼु मुंहिंजो मुस्तफ़ा तो गुलामन लाइ चवे मौला मुंहिंजा निहारींदो आहे इरादो कंदो आहे रब क़ुरान नाज़िल फरमाईंदो आहे इज़ तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिन मिनल मलाइकत मुर्दफीन मुझे मुस्तफा
मुझे मुस्तफा रुकी पांचे गुलामन ला चयो मौला मुझा थोड़ा थई पारत थे रब चयो जिब्राइल देर न कर मुझे मुस्तफा के वनी चो त महबूब तो इरादो कयो रब कबूल कयो सुभान अल्लाह तो इरादो कयो तो दिल में ख्याल कयो तो हथड़ा खया रब कबूल कया हाने तुझो रब तुझे गुलामन जी मदद तो करे कुरान तो चवे की मदद अल्लाह के बे अल्फिन मिनल मलाइकत मुरतिफीन अल्लाह जे कुरान जी सूरह अनफाल खोल मुझे रब फरमायो महबूब तुझे बदरी सहाबन जे मदद ला मा रब हजार मलाइकन जो हिक बे जे पोया तो नाज़िल फरमाया कह जेला गुलाम लगा सुभान अल्लाह जे गुलामन जेला मुझो अल्लाह हजार मलाइकन जो हिक बे जे पोया मोकले खुदा उन जे बचड़न जेला केर केर आया हुआ अंदाज़ो तू न तो करे सगी अंदाज़ो तू न तो करे सगी मुझा दोस्त अजीज टाइम ओवर थी वियो आ बारे का को नक्शबंदी खामोश थी विना हो मगर मजबूर लकी शाह सदर जे पिड़ में गालाए रहो आ बस मुके गाल की सोने ज़ैनुल आबिदीन जी पूरी कर दे बस सुभान अल्लाह कलाक गुजरी आ थक को न थियो छो न थियो जो जिक्री एड़ो आ जिक्री एड़ो आ न वरी हेड़ा मजनन जी महफिल हो जे को रंग ही खुदियो गाल संगत में सिंधी मुझा दोस्त अजीज इमाम ज़ैनुल आबिदीन जे खिदमत में औरत उन्हनि खे पैसा ॾेई आई कदमनि ते हथ रखी मुंहिंजो सुहिणो इमाम जॾहिं पंहिंजे सवारी तां लथो हथनि में गला गला हथनि में हथ कड़ियूं पेरनि में डंडा बेड़ियूं कंहिंखे चओ मुंहिंजे मुस्तफा जे बचड़नि खे मुझे करीम आका जे बचड़न के मुझे इमाम पाक होड़िया हली रहियो आ कुराड़ी चवे त मिंट में पहुंचे मुझो इमाम पाक आस्ते आस्ते हली रहियो आ राज़ अञा घरड़े का थोड़ो पोइते अंदर न्याणी रोंदी रड़ियूं कंदी आहे ओ अम्मा देर ॾाढी कई अम्मा वक्तु हथन मां वयो हलियो हाणे अतो रहियो ई कोने को दो दवा कंहिंखे खाराईंदी ज़ैनुल आबिदीन ॾे निहारे चवे थी ओ हकीम हाणे तोखे इजाज़त आ मुंहिंजो बचड़ो रहियो ई कोने दवा कीअं खाईंदो इमाम ज़ैनुल आबिदीन निहारे फरमायो जेकॾहिं हथनि जी दवा वई आ जी दवा मौजूद फिक्र न कर पहुंचाए त सही इते माई जो अखियूं खुली वयो ई केड़ो हकीम जेको चवे तो त हथन जी दवा वई त वडी गाल नाहे अखिन जी दवा मौजूद ई केड़ो वसीम मावा जेका उम्मीदूं खत्म करे चुकी अज दवा सा हकीम अची रहियो आ दौड़ंदी आई आ इसे त बचड़ो रब के पहुंची चुको आ मुझे सुने इमाम फरमायो परे थी कपड़ो न लाही दी अम्मा लाही तू न लाही दी तो त मुहते कपड़ो दई छड़ियो तो त आसरो लाहे छड़ियो अज दिस जा जे मां आसरो लहंदो आ मुझे मुस्तफा जा बचड़ा भी दे भी वतन के कीअं था खिलाईंदा वञन इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे उन सुतल जे मथां जीअं जो कपड़े में हथ विझी पाण फरमायो त उथी छो सुतो आ चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हीअं जो कपड़े के लाथो हमरा उथी मुझे महबूब ते कलमो पढ़ण में शुरू थी मां ॾिठो देर काल कई कलमो भेण ॾिठो कलमो पाणी में हुक थी विया त फलाणीअ जो मुल पुट
पुट जिंदा थी पियो आहे बारे बारी अचे वियो वाह मुझे महबूब मुस्तफा जा बचड़ा हथन में हथ कड़ियूं पेरन में डंडा टेड़ियूं पर पोइ बि नूर जे निगाह सां चो मुर्दन खे जिंदा कंदा पिया वञनि मता चई तो सुभाणे को बिगड़े जे वेहण ला तैयार हुजी तरफ़ जो कुरान पढ़ण ला मां अल्लाह जो कुरान बुधाए हले अल्लाह जो कुरान बुधाए हले तो छो तो मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफा जे बच्चन की नफा केतरी ताकत ॾिनी आहे बस कया या पढ़ा रब जो कुरान वेहण ला तैयार है ये तैयार है ते भी मयार काने इते भी सजण सही जो गुलाम इते भी सजण सही जो फकीर नक्शबंदी ताहिरी फकीर सजण सही जो गुलाम मुझा दोस्त अजीज जे तैयार है त गौर करे बुध अल्लाह जो नबी हजरत ईसा केर जवाब दे हजरत अमर जे पेट में आयो पर जो बिना पीर जे आयो पर गाना इस तई बुधो तई बुधाई कीअं आयो जवाब दे ना सुभान अल्लाह ने जवाब दे ओ लकी शाह सदर ते रहण वारा जो कुरान बुद्धि पाजे दिमाग के तैयार कर रुकी किसन कहानी से गुजर सफर न कर अल्लाह जे कुरान के बुध मुझा दोस्त अजीज जिब्राइल आयो कड़ो दिनो पयो अंदर बीबी मरियम बैठी कमरे में बंदा कड़ो खोले सूरत इंसानी में आयो केर चो जिब्राइल गाल करके आयो बीबी मरियम नबी चो नबी ना है गाल नबी ना है सुजान नबी चवे थी केरा निहारे चवे तो इन्नमा अना रसूल रब्बिक ले अहबलक गुलामन ज़किया ओ मरियम परेशान न थी अल्लाह जे तरफ का आयो हां ऐ तो के पाक पुट दियण आयो केर आयो पुट दियण जवाब दे लेकिन केर समझाए मौलाना साहब के जेकर जिब्राइल पुट दई सके तो वो जिब्राइल जन जा हिंदोरा लोडींदो ओए नथा दई सगन छा तो तई खुदा जा पाना जे जो निमक खाए बोआ उन जो मल्हाए बोआ मुझे मुस्तफा जो उम्मत ही होश कर बुधो रब जो कुरान जेडी मन सोने जिब्राइल ए चयो बीबी मरियम खेतमा अल्लाह जे तरफ का तो के पुत्र ॾियण आयो हां वो जिब्राइल छा कयो हो जवाब दे छा कयो हो ॻाल्हाए बीबी मरियम के नहीं भूख अंदर में केर पोतो जो अल्लाह जो गाला केर पोतो मन्यो सी हुकुम अल्लाह जो मन्यो सी हुकुम अल्लाह जो मगर भूख के जी जवाब दे बस तुझे सुस्ती जे करे मां आयत पढ़ी झट मोटा दो मन्याए जे न सिजे बचे बोआ त केले मन्यायो में आज तो ये मन्यायो थम याद रखी जन रब जो कुरान बुध जेको जिब्राइल जे भूख सामा जे पेट में आयो हो जने जमीन ते आयो हेने गौर कर हो जने जमीन ते आयो रब जो कुरान छा तो चवे तो के जिब्राइल समझ में अचे त तो के इमाम ज़ैनुल आबिदीन भी समझ में अची विंदो चाहे जिब्राइल जे के भूख ॾिनी ओ भूख वारो जने जमीन ते आयो रब जे कुरान चयो अन्नी अखलुक लकुम मिन तीर कहैअत तैर फअनफुख फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह जेको जिब्राइल जे भूख सां आयो ओ मिट्टी खणी मिट्टीअ मां पखी ठाहे फूक ॾींदो ओ मिट्टीअ वारो पखी परन सां साह सां उॾामी हलंदो जेको पाण फूक सां आयो उन जे फूक में रब एतिरी ताक़त ॾिनी जे भूख में एतिरी ताक़त
त फूक ॾियण वारे जे फूक में केतिरी ताक़त हूंदी जॾहिं उन जे ताक़त जो अंदाज़ो नाहे त पोइ जन जा झूला झुलाईंदो हूंदो उन झूले वारनि में केतिरी ताक़त हूंदी। जवाब ॻाल्हि पूरी कोन थी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मां बराबरी नथो कयां नबी नबी या उन जो मक़ाम आला लेकिन मां महबूब मुस्तफा जे बचड़न जी अज़मत ऐं शान बयान पियो कयां। मुझे बेनियाज़ रब उन्हनि खे केतिरो पावर ॾिनो आहे। हज़रत सुणे ईसा रूहुल्लाह है अल्लाह जे प्यारे नबी अल्लाह क़ुरान में ॿुधायो मिटीअ मां पखी ठाहे फूक ॾे तो उॾामण लॻे। जे हज़रत ईसा फूक ॾे मिटीअ जो पखी उॾामे इमाम ज़ैनुल आबिदीन हथनि में हथ कड़ियूं पेरनि में डंडा ॿेड़ियूं जेकॾहिं कफ़न लाहे फूक ॾे जे कलमो पढ़ंदो या कोन पढ़ंदो। जवाब दे अञा जेकॾहिं तोखे यकीन न अचे अञा जेकॾहिं तोखे यकीन न अचे अॻिते क़ुरान करीम खे पढ़ व उबरिउल अकमह वल अबरस व उहयिल मौता बिइज़्निल्लाह। अमड़ जे पेटन नाबीन के सोनो ईसा हथड़ो फेराए त नूर मिले। जेडी मल मुझे दिल पर हुसैन पाक जे सिर मुबारक के ईसाई राहब जी पेटो मां जे जावल नाबीन न्याणी हथड़ो लगाए अखिन के लगाए त रब उन के भी नूर ॾेई रहियो आ। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे पाक मुंह मुबारक सां ज़ुबान सां फूक ॾे त नाबीन के नूर मिले। मुझे हुसैन पाक जो जिस्म मुबारक करबला में सिर मुबारक नेज़े रुकी सिर मां खून जो कतरो अखिन ते लगे त मां जे पेटा नाबीन के रब नूर ॾेई छॾींदो आ। तो चई छॾ त कहिड़ियूं भेटूं यार कंदे असां सां असां जो दिल पर का पीशे सवे सिंगार जी पी हो मुझे सोने जो सिंगार का इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। और मुझे हसन ऐं हुसैन सां लेखा करण वारा तू जो वारो अचे त रब चवे इन्नल्लाह युहिब्बु तवाबीन। रुबी चयो मैं जो कुरान पढ़ा हां पर तू थकी न रात जा ॿ टे करे छॾिया रात गुज़री वञे कुरान मां ढो कोन थिए यादि करिए त हा सॼण साईं जो ग़ुलाम आयो हो जंहिंखे कलाकनि जी परवाह कान्हे ॿे रब जो कुरान पढ़े। इन्नल्लाह युहिब्बु तवाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो वारो अचे रब चवे त तौबह कर छो त मां रब खे तौबह करण वारो वणंदो आहे। जेको तौबह करे पाक थींदो आहे मां अल्लाह खे वणंदो आहे। तूं जॾहिं तौबह करी तॾहिं पाक थी तॾहिं रब खे वणी। जॾहिं न मुंहिंजे मुस्तफा जे घर जो वारो अचे त मुंहिंजो रब चवे त हिननि खे अहिड़ो पाक बनाए छॾियो अथनि जो पलीती हिननि जे वेठो बि नथी अची सघे। तूं जॾहिं पाक तौबहूं करी त पोइ थी पर मुझे मुस्तफा जा बचड़ा उहे पाक हन जन जे पलीती गाला गाला जे पलीती वेझो बि न ईंदी ऐं अहिड़ा पाक हन वयो तहिरकुम तत्हीरा। हाफ़िज़ इम्तियाज़ सुना सही मौलाना बिशारत साहब फकीर मोहम्मद रफीक मोहम्मद रमजान बच्चा साहब रब फरमाए तो कि उहे पाक हन जो जेते हिय मथे करे जो निगाह कने त उन खे भी पाक बनाए छॾीन उन खे भी पाक बनाए छॾीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत।